अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा ख़ून, तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां सिंध मॉर्निंग प्रोग्राम में भली कार। नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त जेके बि सिंध में इशूज़ हली रहिया आहिनि, अव्हांखे उन्हनि इशूज़ उन्हनि ख़बरुनि खां बाख़बर रखिजे। नाज़रीन, अॼु जो हिकु इशू जेको तमामु दिलि ॾुखाईंदड़ आहे, अॼु मां तव्हांजे आॾो रखां थी त जिते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 120 खां वधीक लॻभॻि नाबीन मुलाज़िमीन जेके आहिनि गुज़िरियल 19 महीननि खां पघारुनि खां महरूम आहिनि। इहे मुलाज़िम 2022 में डेली वेजिस जी बुनियादुनि ते मुख़्तलिफ़ खातनि में भर्ती कया विया हुआ, पर बिना के वाज़े सबब जे संदनि पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि। पंहिंजे जाइज़ हक़नि जी हासिलात लाइ इहे मुलाज़िम 10 ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणे ते वेठल आहिनि। अॼु असांजे मॉर्निंग शो में इन एहतिजाज कंदड़ मुलाज़िमीन मां अब्दुल्ला चन्ना साहब ऐं अहमद ख़ान मौजूदु आहिनि, जिन खां संदन जदोजहद मुतालबनि ऐं हुकूमत खां उमीदुनि बाबति ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा, मूंखे इहो ॿुधाइजो त सभ खां पहिरियों मां तव्हांखां इहो पुछंदमि त तव्हांजी पघारूं बंदि थियण जो असुलु सबबु छा आहे? छा ॿुधायो वियो आहे? जी वॾी महिरबानी। पहिरियां त अव्हांजे चैनल जी जो अव्हां असांजो आवाज़ु उथारियो। असांजे पघारनि बंदि थियण जी काई बि DPD या CM हाउस खां या वरी CS खां काई बि वैलिड रीज़न कोन पियो ॿुधायो वञे। अच्छा। असांजो जॾहिं बि असांखे गवर्नमेंट ऑफ सिंध 1 ईयर या 6 मंथ जो बजट ॾींदी आहे, उन खां पोइ जेको आहे सो असां उते दरख़्वास्त ॾींदा आहियूं कि असांजो बजट ख़तमु थी वियो आहे ऐं असांजो जेको आहे सो नओं बजट जारी कयो वञे। सही। काफ़ी टाइम त असांजो बजट हलंदो रहियो, पर 2025 खां वठी हाणे ताईं असांजो बजट बिल्कुलु कोन पियो ॾिनो वञे ऐं उनजो वैलिड रीज़न बि कोन पियो ॿुधायो वञे। लॉलीपॉप असांखे ॾिनो पियो वञे। असां सेक्रेटरीएट जा चकर लॻाए थकिजी पिया आहियूं। DPD खे बि असां रिक्वेस्ट कई कि सर असांजो बजट जेको आहे सो रिलीज़ कयो वञे। असां जॉब करे रहिया आहियूं ऐं पाबंदी सां जॉब करे रहिया आहियूं। उन जे बावजूद बि असांखे लॉलीपॉप ॾिना विया ऐं असांजी अटेंडेंस जेका घुराई वई मुख़्तलिफ़ जिथे असां कमु कंदा आहियूं मुख़्तलिफ़ DC ऑफिस मां, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा असांजी अटेंडेंस बि ज़बरदस्त रही, छो जो असां जॉब करे रहिया आहियूं त असांजी अल्हम्दुलिल्लाह अटेंडेंस ज़बरदस्त रही। उन खां पोइ वरी DPD DCs खां असांजी रिज़ल्ट जॉब रिज़ल्ट जेको आहे ड्यूटी रिज़ल्ट असां घुराई वई कि हे कीअं जॉब करे रहिया आहिनि ऐं काथे करे रहिया आहिनि ऐं छा करे रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां हर इदारे में जॉब करे रहिया आहियूं। जेको कमु असांखे मिलंदो आहे अल्लाह जे फज़लो करम सां असां उहो सुठे तरीक़े सां उहो सर अंजाम ॾींदा आहियूं ऐं उहा DCs पूरी जेका बि रिज़ल्ट आहे असांजी उहा ज़बरदस्त रिज़ल्ट हुई। असांखे उहा रिज़ल्ट बि ॾिनी वई। उहा रिज़ल्ट बि जेको आहे सो DPD में जमा कराई वई। उन जे बावजूद बि असां वरी बि चकर काटींदा रहियासीं, DPD खे रिक्वेस्ट कंदा रहियासीं कि सर असांजो जेको आहे सो बजट रिलीज़ कयो वञे ऐं DPD चयो असां अव्हांजो बजट रिलीज़ था कयूं। अव्हांजी जेका सैमरी आहे बजट जी उहा CS ताईं पहुची वई आहे, CM ॾे वेंदी। त जॾहिं CS सां असां मुलाक़ात कई त CS चयो कि असां DPD सां जेको आहे सो अव्हांजी बजट जे बारे में डिस्कस कंदासीं। उहो लेटर जेको आहे सो असां DPD खे रिक्वेस्ट कई कि सर अव्हांखे जेको आहे सो मुज़ाकरात जे लाइ जेकॾहिं CS घुराए थो त प्लीज़ जल्द खां जल्द असां मुज़ाकरात पंहिंजो मीटिंग कई वञे CS सां। सो 2026 मार्च ते लेटर इहो जमा करायो वियो, पर DPD हींअर ताईं जेको आहे सो उनजो जवाबु कोन ॾिनो CS खे ऐं असां वरी बि हिन चकर एहतिजाज ते आया आहियूं। असां सां गॾु जेको आहे छोकिरियूं बि असांजूं गॾु आहिनि। असां सिर्फ़ु एतिरो ई चाहियूं था कि असांजो बजट रिलीज़ कयो वञे। अगरि जेकॾहिं असांजो बजट रिलीज़ कोन कयो वियो त असां 10 ॾियारा असांजे प्रोटेस्ट खे थी विया आहिनि, पर जेकॾहिं अॻिते बि जेकॾहिं असांखे पंहिंजो प्रोटेस्ट कंटिन्यू करिणो पियो त असां कंदासीं ऐं असां CM हाउस वेंदासीं, असां सेक्रेटरीएट वेंदासीं, असां सिंध असेंबली वेंदासीं, असांखे जिथे वञिणो पियो उते वेंदासीं। जेकॾहिं असांजे मथां सिंध पुलिस गवर्नमेंट
असांजे मथां जेकॾहिं लाठी चार्ज कराए थी, उनजो जेको बि असांजो को नवीन दोस्त उन में ज़ख़्मी थियो, उनजी जेको आहे सो जवाबदार ऐं सिंध गवर्नमेंट हूंदी। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो तव्हांजो जेको बुनियादी मुतालबो आहे उहो कहिड़ो आहे? छा सिर्फ़ु पघारूं वापसि खपनि अव्हांखे, रहियल जेके अव्हां जूं आहिनि, या हिकिड़ी मुस्तक़िल मुलाज़मत जो बि मुतालबो आहे अव्हांजो? ॾिसो, हींअर मुस्तक़िल मुलाज़मत जेको आहे, असांजो मुतालबो मेन जेको आहे न, उहो मुस्तक़िल मुलाज़मत आहे। पर असां इहो बि चाहियूं था की असां ड्यूटी कई आहे 19 महीना, त असांजा उन में अख़राजात आहिनि, काफ़ी शयूं असांखे मैनेज करणियूं पवंदियूं आहिनि। अव्हांखे ख़बर आहे त ड्यूटी ते ईअं कोन वञिणो पवंदो आहे की बसि फ्री में वियो माण्हू ड्यूटी ते, उन में काफ़ी असांजा अख़राजात आहिनि। असां ड्यूटी कई आहे ऐं असां वटि हींअर बिल्कुलु कुझु बि न आहे। असां हींअर मजबूर थी जेको आहे सो प्रेस क्लब ते आया आहियूं। पहिरियां त असांजो जेको आहे सो 19 महीननि जो जेको बि असांजो बजट आहे उहो रिलीज़ कयो वञे। उन खां पोइ जेको आहे सो असांखे 5% कोटा तहत असांखे जेको आहे सो कंफर्म कयो वञे। जी, अदा अब्दुल्ला, मूंखे इहो ॿुधाइजो त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां अव्हांजो एहतिजाज जारी आहे। छा हिन एहतिजाज दौरान अव्हां सां के हुकूमत सां लाॻापियल जेके बि इख़्तियार आहिनि उन्हनि राब्तो कयो आहे या को वाइदो कयो आहे? ॾिसो अदी, असां सां राब्तो त फ़िलहालु कंहिं सरकारी इदारे मां कंहिं न कयो। शायदि त पुलिस गाए बगाए उन्हनि खे आगाह कंदी रही। SHO साहिबु कामरान साहिबु आहे, उन्हनि खे आगाह कंदो रहियो त हिननि खे तव्हां मुतालबा मञियो हिननि जा। उन बावजूदि असांखे कोई बि आला उहिदेदार या को नुमाइंदो असां ॾे न आयो। अॼु जीअं मजबूर थी 10-12 ॾींहंनि खां पोइ असां CM हाउस ॾे वञण जी रुख़ कयोसीं, त पुलिस असांखे रुकावट करे छॾी अॻियां CM हाउस वारे रोड ते। उन बावजूदि पोइ कामरान साहिबु चयो मां तव्हांजी मीटिंग करायां थो। मीटिंग जे लाइ जेकर अॼु घुरायो वियो असांखे, त मीटिंग नाकाम थी, मुज़ाकरात नाकाम थिया। हुननि चयो त असां कोशिशि कयूं था 1 तारीख़ ताईं तव्हांजी जेका समरी आहे उहा अप्रूवल करायूं था, पघारां ॾियूं था या को ॿियो निज़ाम कयूं था। शायदि असां 2022 खां वठी 21 खां वठी अचूं था प्रोटेस्ट ते, गाए बगाए प्रोटेस्ट कंदा रहिया आहियूं। लेटरनि ज़रिए असांखे सैलरियूं पहिरियों ॾिनियूं वयूं। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त 2025 खां वठी असां सां एतिरी नाजाइज़ी छो थी थिए। असां वटि आहिनि मेल बि आहिनि, फीमेल बि आहिनि। असां मुख़्तलिफ़ तक़रीबन 22 ज़िलनि खां वठी आयल आहियूं। ॾिसो, 22 ज़िलनि खां जेके अॼु फीमेल अचे थी, त उनजा अख़राजात नाबीन अफ़राद जी हिते मैनेजमेंट प्रेस क्लब थी कीअं आहे, इहो त ॾाढी तकलीफ़ दे आहे। बिल्कुलु। ऐं उनखां अलावा त असां उन्हनि खे एतिरो ई चयोसीं असांखे ॾिनो वञे त बारोज़गार असां पंहिंजो हक़ लाइ रोज़गार था वठूं। इहो असांजो हक़ आहे। तव्हां ॾिसो, 120 माण्हू आहिनि, 22 ज़िला आहिनि, 120 माण्हू कुझु बि न आहिनि। जेके साईं मुराद अली शाह साहिबु इन शइ खे ॾिसंदो ऐं गौर कंदो त 22 ज़िलनि में तक़रीबन ॾिठो वञे त हर ज़िले जे हिसाब सां 3-3, 4-4 बि नाबीन नथा अचनि। उन्हनि जे लाइ त को इशू न आहे। बहरहाल पोइ बि अलाए छो असां माज़ूरनि खे एतिरो नज़रअंदाज़ कयो थो वञे। असां हिते तकलीफ़ में प्रेस क्लब ते मच्छर आहिनि, गंदा हेठि रोड ते पिया आहियूं, असां सां गॾु फीमेल साण आहिनि। त तव्हांखे का सहूलियत बि न आहे? न, काई बि सहूलियत न आहे अदी। सहूलियत न आहे। ऐं उनखां अलावा असांजा अहिड़ा बि नाबीन आहिनि जेके पूरी फैमिलियुनि जूं फैमिलियूं नाबीन आहिनि। जीअं तव्हां मूंखे ॾिसो, मुंहिंजे घर में 5 नाबीन आहिनि। अच्छा। ऐं असां वटि रोज़गार जो ज़रियो सिर्फ़ु हिकु तव्हां आहियो उते, त पोइ मूंखे ॿुधायो त जेकर 19 महीननि खां अव्हांखे पघारूं न आहिनि मिलियूं, त अव्हांजे ख़ानदान खे या अव्हांखे केतिरियूं ॾुखाइयूं पेश आयूं आहिनि? असांखे एतिरी तकलीफ़ आहे, बज़ाहिर ॾिठो वञे त अॼु एतिरो मां मक़रूज़ आहे जो रब थो ॼाणे बाख़ुदा। बाक़ी असांजे हिन गवर्नमेंट जे मथां असांजे हिननि खे माना CM साहिब खे, चीफ सेक्रेटरी साहिब खे एतिरो बि अहसासु न आहे। या बिलावल साहिबु आहे, उहे असांजा नाबीन आहिनि, असांजे मथां इन्हनि जो हक़ आहे। ॾिसो, तव्हां इंटरनेशनल मुल्कनि में, ॿाहिरि यूरोप कंट्री या ॿिया कहिड़ा बि मुल्क आहिनि, उते ख़ासि करे को बि माज़ूर अफ़राद छा आहे या त नाबीना अफ़राद, असां नाबीना आहियूं, त को एहतिजाज कंदे तव्हांखे नज़र न ईंदो। हुननि खे हर शइ पंहिंजे घर ताईं मुहैया कई वेंदी आहे। असां वटि तक़रीबन जेके बि नाबीना अफ़राद आहिनि सभु पढ़ियल लिखियल आहिनि, के हाफ़िज़ आहिनि, आलिम आहिनि, ऐं तक़रीबन एजुकेटेड नाबीन आहिनि, कंप्यूटर ऑपरेटर बि आहिनि। त उन बावजूदि बि असांखे नज़रअंदाज़ कयो थो वञे। 2022 खां वठी असांजे तक़रीबन डिस्ट्रिक्ट में काफ़ी मरतबा DRC थियूं। असां DC साहिब खे अर्ज़ु रखियो थिए, सर शायदि असां सिर्फ़ु हिते पहिरियों जेके तक़रीबन साल हलियो उन में मां अकेलो मुलाज़िम डेली वेजिस ते,
मां DC साहब खे अर्ज़ु रखियुमि सर मां पूरे डिस्ट्रिक्ट में 8 तालुका आहिनि, 8 तालुकनि में मां हिकिड़ो नाबीना सर मूंखे परमिट कयो, पोइ बि न कयूं। उनखां बावजूदि वरी आया 4 मेंबर ॿिया, तक़रीबन 5 थी वियासीं, पोइ बि अर्ज़ु रखियो सर नाबीन अफ़राद असां 5 आहियूं, असांखे काए 8 तालुकनि में नाबीना अफ़राद कुझु बि न आहिनि 5, जेकर हिकु हिकु बि कंहिं तालुके में रखनि न त हुननि जे लाइ को इशू न आहे। बिल्कुलु पोइ बि असांखे नज़रअंदाज़ कयो वियो। उनखां बावजूदि रही असांजी सैलरी जो मसइलो, असांजा हिते दोस्त नुमाइंदा जेके हुया कराची में गाइब वग़ाए ईंदा रहिया, DP डिपार्ट असांजो जेको होम डिपार्ट आहे उन्हनि खे लेटर ॾींदा विया, ऐं उनखां अलावा चीफ सेक्रेटरी खे ॾिनऊं, सर असांजियूं सैलरियूं बहाल करायो। तक़रीबन दिसंबर में चयो वियो त तव्हांजी असांजे चीफ सेक्रेटरी ॾे समरी मोकिले छॾिया। उन जे लाइ सिर्फ़ु इशू इहो ई आहे त असांखे सिर्फ़ु चीफ सेक्रेटरी जी CM साहब सां मुलाक़ात थींदी ऐं उहे उन समरी ते समरी पास कराए तव्हांजी सैलरी रिलीज़ कराईंदा। त अॼु ताईं छो थी थिए बाख़ुदा रब थो ॼाणे। असांखे एतिरो माना तकलीफ़ में ॾिसी सघनि था इहे गवर्नमेंट आहे त पोइ अलाह साईं हुन खां पुछा कंदो। बस छा। अच्छा अदा अहमद, मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त नाबीन मुलाज़िमनि लाइ जेके सरकारी इदारनि में रोज़गार ऐं तहफ़ुज़ बाबति तव्हांजी नज़र में कहिड़ियूं तब्दीलियूं आणण जी ज़रूरत आहे? जी अदी बिल्कुलु, नाबीन मुलाज़िमनि जे लाइ जेकॾहिं सरकारी इदारा हुजनि ऐं सरकारी जेके इदारा आहिनि उन्हनि में असां त इहो ई चाहींदासीं कि नाबीन मुलाज़िमनि खे जेतिरी बहितरीन खां बहितरीन सहूलियत थिए, पर जेको असांजो जेको आहे न फर्स्ट प्रायोरिटी उन ते इहो ई आहे। ॾिसो न, जेकॾहिं असांखे रोज़गार ई नथो मिले त ॿी असां कहिड़ी सहूलियत चाहे सघूं था। फर्स्ट ते इहो आहे त असांजो जेको आहे सो ज़िंदगी जो ज़रियो पहिरियों हूंदो आहे रोज़गार। असांखे जेकॾहिं रोज़गार ई नथो मिले हिन गवर्नमेंट खां त असां ॿियो कहिड़ो मुतालबो कयूं? असां पंहिंजी सैलरी जो मुतालबो ई नथा जेको आहे सो मञनि, असांजो कन्फर्म जो मुतालबो करे रहिया आहियूं। असांजो कोटा आहे 5%, सो उहो ई असांजो जेकॾहिं नथा ॾेई सघनि त हिन गवर्नमेंट खां असां ॿियो कहिड़ो मुतालबो कयूं? अच्छा, जे गवर्नमेंट जा इदारा तव्हांखे ॿुधनि था या लाॻापियल इख़्तियार जेके आहिनि उहे हिन वक़्तु तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि, त तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा इन्हनि खे? असां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदासीं कि ख़ुदारा जेके बि ब्लाइंड अफ़राद आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि जे लाइ कोई बि पंहिंजो आम जेके लेटर्स पंहिंजो जेके भर्तियूं कयूं पियूं वञनि, जीअं हाणे असांजे लाड़काणे में तक़रीबन 2000 ताईं भर्तियूं कयूं वयूं, ठीकु आहे, त उन में असांजो को बि ब्लाइंड न आहे खयूं वयूं। ऐं इहो ई चवणु चाहींदुसि किथे बि जेकॾहिं के बि ऑफर लेटर ॾिना था वञनि त उन्हनि में असांजो 5% कोटा आहे। जेकॾहिं अव्हां उन 5% कोटा तहत हलंदव त असांजो को बि नाबीन दोस्त या कोई बि डिसेबल बेरोज़गार न रहंदो, ही प्रेस क्लब जा या वरी ॿियनि शहरनि जा को धिका कोन खाईंदो जेकॾहिं असांजे कोटा ते अमल कयो वञे त। पर असांजो कोटा खपी थो वञे। सो असां इहा ई हुकूमत खां ऐं जेके लाॻियापियल इदारा आहिनि असां उन्हनि खां इहा ई रिक्वेस्ट कंदासीं कि असांजो जेको आहे सो कोटा असांखे ईमानदारी तहत ॾिनो वञे। अब्दुल्ला साहब, तव्हां छा चवणु चाहींदो हिन सिलसिले में? त तव्हांजो मैसेज जेको आहे, तव्हांजो पैगाम जेको आहे, जेकर हुकूमत ऐं लाॻापियल इदारा ॿुधनि त उहे छा अमल कनि? तव्हांजी कहिड़ी तजवीज़ हूंदी? अदी ॾिसो त असांजी पूरी सिंध में जेके डिसेबल पर्सन जूं वैकेंसी पोस्ट आहिनि 2015 या 20 खां वठी ॿुधायूं वञनि थियूं त 6000 वैकेंसी पोस्ट पूरे सूबे में पयूं आहिनि। ऐं 6000 में जेके नाबीना अफ़राद खे जेकर तव्हां कंटिन्यू कयो त उनजो चोथों हिसो थो थिए। 6 हिसनि में 6000, 1500 माण्हू त असांजा एतिरा नाबीना अफ़राद न हूंदा, जेकर हूंदा बि त एडजस्ट थी वेंदा। पर उहे 1500 त बाद में रहे, असां 120 खे ई नथा कनि। जेकर कंदा त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो। ऐं नाबीना अफ़राद ॾिसो त केतिरियूं उन्हनि खे दुआऊं कंदा। हे सिर्फ़ु 120 मुलाज़िम न आहिनि, 120 नाबीन न आहिनि, 120 ख़ानदान आहिनि। ॾिसो, ख़ानदान जो कफ़ालत करण बि वॾी ॻाल्हि आहे। असां जेके 19 महीननि खां असांखे बजट नथी मिले त असां केतिरी तकलीफ़ हूंदी। असांजो बसि इहो ई मैसेज आहे CM साहब खे, बिलावल साहब खे, ऐं उनखां अलावा चीफ सेक्रेटरी साहब खे, त असांजो जेको बि जाइज़ी कमु आहे उन ते अमल करायो वञे। बाख़ुदा असां बारोज़गार हक़ लाइ पंहिंजो रोज़गार चाहियूं था। ईअं नथा चऊं त सुभाणे असांखे हितां धिकारियो वञे, पिनण ते मजबूर कयो वञे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। असांखे जेकर रोज़गार हक़ लाल जो मिलंदो त असां छो पिनंदासीं? असां पंहिंजे उसूल जे हिसाब सां पंहिंजे, हाणे ॾिसो खैरपुर ज़िलो
मां पाण पीरकोट शहर जो आहियां, पीरसा पगारे ॻोठ जो आहियां। सही। उतां मूंखे अप डाउन में तक़रीबन 500-600 रुपया लॻी वेंदा आहिनि, पोइ बि मां अप डाउन कंदो आहियां डेली। बिल्कुलु। 500-600 रुपया जेकर मां हुनजी अप डाउन कन्वेंस थो भरियां त बक़ाया मुंहिंजे लाइ छा बचंदो? बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। जी नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी अब्दुल्ला जी ऐं अहमद ख़ान साहब जी, त जेके इन्हनि जा मुतालबा आहिनि उहे हुकूमत छो न मञी रही आहे। इन्हनि खे 19 महीननि खां अञा ताईं पघारूं छो न जारी कयूं वयूं आहिनि। हिननि जे लाइ रोज़गार करणु तमामु ॾुखियो थी वियो आहे। हिननि जा ख़ानदान जेके आहिनि उहे परेशान थी विया आहिनि। सो नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जो जेको बि इशू आहे उहो तव्हांजे आॾो रखूं, ऐं अॼु जो असांजो इहो इशू हुयो जेको असां अव्हां जे आॾो रखियोसीं।